नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त गोटकी में खबर ॾींदाल मेनाज यूथ विंग के मरकजी नायब सदर सैफुल्ला बुंगर जनरल सेक्रेटरी मंजूर कासिम एवान है त इमरान खान इक़्तिदार में अचण खां अॻु साइना मॉडल टाउन के वारसनि के इंसाफ ॾियण जो वाइदो कयो हो ऐं चयो हो त इक़्तिदार मिलण खां पोइ साने जे वारसनि के 2 महीननि अंदर इंसाफ फराहम कयो वेंदो। इमरान खान की हुकूमत के 3 साल थियण वारा आहिनि। मॉडल टाउन साने में शहीदन जा वारिस अञा ताईं इंसाफ जो उसड़े में आहिनि ऐं इमरान खान की ज़बान के भी तारो लगी वियो। मौजूदा हुकूमत मॉडल टाउन साने ते मुकम्मल खामोशी इख्तियार कई है ऐं FIR में नामजद थियल जवाबदारन के तहफ़ुज़ भी ॾेई रही है। उन खां वधीक ॿी कहिड़ी बददियांती थी सके थी। इन्हनि ख्यालनि जो इज़हार इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। अॻवाननि चयो त मिनाजुल कुरान जी 14 बेगुनाह कारकुननि खे 2014 में रियासती दहशतगर्दी ज़रिए शहीद कयो वियो जॾहिं त 100 खां वधीक कारकुननि खे ज़ख्मी कयो वियो। इन्हनि चयो त अॻूणे आर्मी चीफ रायल शरीफ, अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ऐं मौजूदा वज़ीर आज़म इमरान खान डॉक्टर ताहिरुल क़ादरी सां साने मॉडल टाउन के शहीदन के वारसनि के इंसाफ ॾियण जो वाइदो कयो हो, पर 7 साल गुज़री वञण बावजूद शहीदन जा वारिस इंसाफ लाइ बाझाए रहिया आहिनि। इन्हनि चयो त शहीदन सां इंसाफ न थियण असांजे अदलिया जे निज़ाम ते हिकु वॾो सवाल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।